नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारी खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी लॻ जाम ॻोठ अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरूम जाम आशूक अली खान जी 40 जे मौक़े ते हिकु तक़रीब थी। हिन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था कंडियारी में अवामी न्यूज़ जे रिपोर्टर अक़ील वसाणी जी इन रिपोर्ट में। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरहूम जाम आशूक अली खान जे 40 जे मौक़े ते रिथियल तक़रीब नवाबज़ादा जाम ज़ुल्फ़कार अली खान खे ख़ानदान जी पग बदिराई वई। पहिरियों वर सैयद ख़ावर शाह, ॿियो वर मुलाक़्तियार जे गादी नशीन मियां ताज महमद, टियों वर सैयद अब्दुल्ला शाह जामोट, चौथों वर जाम करम अली खान ऐं पंजों वर जाम नूर अली खान ॾिनो। उन बैदि सरदार ज़ादा जी एम फैसल वसाण, मुख़्तियार अहमद वसाण, एडवोकेट शेर मोहम्मद वसाण, मंज़ूर अली वसाण समेत ॿियनि बि पग जा वर ॾिना। तक़रीब में अहम शख़्सियतुनि समेत सियासी अॻुवान तक़रीब में शरीक थिया। उन मौक़े ते जाम ख़ानदान जे सरबराह जाम ज़ुल्फ़कार अली खान चयो त जाम सादिक अलीअ जे नक्शे क़दम ते हलंदे सिंध ऐं सिंध जे अवाम जी ख़िदमत कंदुसि। ख़ैरात खां अॻु दुआए ख़ैर पिणु घुरी वई। वक़िना अज़ाबन्नार इन्न रहमतल्लाहि क़रीबुम मिनल मुहसिनीन वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा शहर ऐं मंठार ताईं सां गॾु अक़ील अहमद वसाणा, अवामी न्यूज़ कंडियारी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।